गर्दन जो दरिया। मिठल असी चाहियूं था त तूं ई गूंज असां वटि हिते अची रहो। न पुफी परे आयो त कुर्ब रहे थो पियो। बाक़ी जेकॾहिं हिते अची रहियासीं न त हिक ॿिए जे लाइ नफ़रत पैदा थींदी। हे न आहे मिठल बाबा, परे हुजे या वेझो, वॾनि जी जेको इज़त करणु ॼाणे थो उहो वॾनि खां प्यार ऐं मोहबत ई हासिल कंदो आहे। इन करे बाबा असांजो ख़्यालु आहे त तव्हीं ॿई ॼणा हिन घर में ई अची रहो। पर बाबा साईं मूंखे इहो मुनासिब नथो लॻे त पीरीअ में अम्मा ऐं बाबा खे छॾे हिते अची रहां। उते वरी तुंहिंजी तुंहिंजी अम्मा रोज़ विढ़ंदियूं रहनि थियूं। मुंहिंजे तो इहो सुठो नाहे कयो। तू ग़लत पियो समझी मिठल, मूं मामी जे छेड़े जी दाह नाहे ॾिनी। न मिठल हिन असांखे दाह नाहे ॾिनी, पर तुंहिंजे घर जो जहिड़ो चोट चढ़ी विया सॼे ॻोठ खे ख़बर आहे त पोइ असां ताणी इहा ॻाल्हि कीअं कोन पहुचंदी। पुफी बहितर इहो थींदो त तव्हां पूंज खे सम्झायो अम्मा ऐं बाबा सां वात न आणे। कुझु ॾींहं अम्मा ऐं बाबा कावड़ कंदा पोइ सम्झी वेंदा। पुट कूंज त वीचारी अञा ॿार आहे, जॾहिं अछी ॾाढ़ी सां थींदो पीउ नथो सम्झे जादू उमिरि गुज़ारे छॾी आहे। बाबा बाबा उहा जादू ई कोन थी सम्झे त कूंज त ॿार आहे, वीचारी छा सम्झंदी। पोइ हिननि सभिनी खे सम्झाइण मुंहिंजो कमु आहे। अला कंदो त तमामु जल्द मां पंहिंजे घर वारनि जे विच में नफ़रत ख़तम करण में कामयाब थींदुसि। बाबा जेॾी तो हिननि सभिनी खे हिक थाली में खारायो न उनजी मां अव्हांजे घर ईंदुसि ऐं अव्हां सभिनी खे सलाम कंदुसि। तमामु जल्द तव्हां इहो ॾिसंदो। मिठल पुट असांजूं दुआऊं तव्हां सभिनी सां गॾु आहिनि। अलाह कंदो त सभई तई पाण में प्यार मोहबत ऐं कुर्ब सां रहंदो। भाॼाई तो मथां इहो ज़ोर कोन था रखूं त तूं वञी राणी खे वापसि वठी आ। तूं सिर्फ़ वञी इहा जांच करे अच त राणी दिलबर वारो वटि पनाह वरिती आ या को ॿियो रुकियो अथई। तव्हां आख़िर राणीअ जो पीछो छॾियो छो नथा? छॾियोसि त वञी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे न, उनजे पोयां छो पइजी विया आहियो? इन जो मक़सदु तूं पंहिंजे भाउ सां गॾु कोन वेंदीअ। मां वठी थो वञा धीअ खे, जांच करे था अचूं, तूं कावड़ न कर। ख़ुदा का रोज़ तो बहाना करी, अॼु तो वञा सुभाणे तो वञा, जेकॾहिं वञणो अथई त अॼु ई वञ। मां अॼु ई वञा थो सावण खां न। ॿियो हुकुम? पोइ तयारी कयो न, देर छा जे लाइ पिया कयो? अदा मां न हलंदसि। अदी तूं हाणे ज़िद खे छॾ, अजायो हिननि खे होश मां न कढ। हिन जो कमु इहो आहे, जेसताईं असांखे होश मां न कढंदी न हिनखे सुकून ई न ईंदो। अदीअ खे वठी वञणु मुंहिंजो कमु आहे सावण। पोइ तयारी कर, मां गाॾी घुरायां थो। तयार हूं, तूं हाणे गाॾी घुराए। मां गाॾी घुराए पोइ फोन कयांव थो। पुट पहिरियां हिननि खां पक त कयूं वञ न, हे फिरण में देर न कंदई। मछराइस अञा टिकरूं ॾीस। इहो मछराइण ते तो मजबूर कयो आहे असांखे। तुंहिंजो दिमाग़ घणो तपी वियो आहे, सिर जे मथां पाणी विझ त मथो ठरई। हा साईं, जेसीं ताईं राणी घर में नथी अचे मुंहिंजो दिमाग़ गरम रहंदो। वाह अड़े चाचा वाह, तूं बि कमाल थो करीं। जॾहिं राणी खे वठी ईंदो न पोइ मुंहिंजो दिमाग़ ठरंदो, जेसताईं राणी न आई न त मुंहिंजो दिमाग़ ईअं ई गरम रहंदो। दिल में धक लॻो आहे दोस्तो, धक। समझी वियासीं बाबा साईं। बाबा साईं इहो कमु त तव्हांजो चाचो नवाब बि करे सघे थो, उनखे घुरायो, इहो ई कमु तव्हांजो ठाहींदो। दाऊदी ॻाल्हि त लख जी कई अथई, चाचो नवाब साईं त मुंहिंजे ज़हन में ई न हो। हाणे जो हाणे फोन ते थो ॻाल्हायांसि। अस्सलाम वालेकुम नवाब साईं। सियाणी हे अलाए काॾे आ नंगर राणी दाल आहे न, बुख ॾाढी लॻी आहे। राम ॾे ख़बर को नंगर मिलियो या न? बुख ॾाढी लॻी आहे। फिलहाल नंगर ना है मिलियो, भला हे साईं जी खाक ते गुज़र कर। यार ॻाल्हि त ॿुधो, सुबुह खां वठी इहा खाक खाराइण लॻाओ, मुंहिंजे पेट में हाणे ॻोढ़ा थी विया आहिनि, हाणे मूंखां इहा कोन हलंदी। खा मुआ या खाक खा, मुर्शिद जे इन पिड़ जी थई, जेकॾहिं मोटाईंदे ॾोह लॻंदी, ॿियो न त भला गोॾनि जो सूर त छॾाईंदई न। साईं जी खाक खाई वठ, मां नंगर जो बंदोबस्त कयां थो, पर ॿुध समूरी खाइणी पवंदई। वॾो कोन्हे भाॻोई, खाक जी माण्हू चपटी खणी ईंदो आहे या सॼो बुको खणी आयो? अरे खाई वेंदे, तूं थोरी कोशिश त कर। दे मूंखे
बस खणी आयो ही त खाइणी त पवंदी। जुड़ियो अची नगर जो बंदोबस्त पे हूंदे। इहो अदा ॾे ख़बर को नगर पानी जो आसरो आहे या कोन्हे? अदी फिलहाल नगर जो न सोचे, मुर्शिद जी खाक खणी आवां, अचे हीअ वटि हिन ते गुज़ारो कर। खाक अदा कोड़ल तूं ई खणी वठ, ख़तम थी वञे त ॿुधाइजां, वरी वञी ॿी खणी ईंदुसि। मां चवां थो वञी वापसि रखी अच, न त बंदूक हणंदोसीं। कोड़ा हाणे खणी आयो त वापसि त कोन कंदो न। अदा ॾेस खाईंदो पाणे। अदी समूरी खाक ॾियां थो, पर अदे कोड़ल खे समूरी खाराइजां। वठ कोड़ा ॻाल्हि त ॿुधो, तव्हां भला सलाह करे मूंखे माराइण जो प्लान ठाहियो आहे छा? रुगो मां छो खां, तव्हां छो नथा खाओ? ओ निभागा गोॾनि जो मर्ज़ तोखे या असांखे आहे? खाईंदे त फ़ाइदो मिलंदो ई न। मां मञा थो मुर्शिद जी खाका गोॾनि जो सूर त छॾे वेंदो, पर जेको ही पेटे जो सूर आहे इन जो छा कयां? घर त खाइण थो अचे, न्याणियूं बि वञी पंहिंजे घर जूं थियूं। ये जबल जहिड़ी जिंदगी कीअं गुज़रंदी? अकबर बि सॼो ॾींहुं ॿाहिरि हूंदो आहे। अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम पुट। अम्मा परेशान नजर पई अचे? परेशान ना आहियां पुट, बस थोरो अकेला ई बेज़ार कयो आहे। तूं त ख़ुशि आहीं न? हाँ मां। मिठल छा थो चए? छाजे बारे में अम्मा? हिते रहण लाइ राज़ी थिए थो या न? अम्मा मूं हुन सां वरी नाहे ॻाल्हायो। ॻाल्हाइसि, थोरो ज़ोर रखीसि। तूं ऐं मिठल हिते ख़ुशि रहंदा, बाक़ी हुते तुंहिंजो ऐं तुंहिंजी मामीअ जो जहिड़ो ख़तम कोन थींदो। अम्मा मामी जहिड़ो करे तो हुनखे मुंहुं ॾियां, पर मामी खां वधीक वॾो वात मामा जो आहे। तुंहिंजो मामो वॾो ॼरको आहे, तूं हुनखे मुंहुं कोन ॾेई सघंदी। इन करे त चवई थी मिठल खे राज़ी कर ऐं हिते अची रहो। अम्मा मिठल चए थो मां पंहिंजी ज़िंदगी में अम्मा ऐं बाबा खां अलॻि कोन थींदसि। केर तो चए त हू माउ पीउ खे छॾे ॾे? घर घर सां गॾियो पियो आहे। अम्मा चए थो त हिते रहियसि त माण्हू खिलंदा। सॼो ॾींहुं वञी पंहिंजे माउ पीउ जी ख़िदमत करे, राति जो अची हिते रहे। उहो त आहे अम्मा, ईअं सम्झ असां में सॼो ॾींहुं लुड़ थो हले। जेकॾहिं कॾहिं कॾहिं पंहिंजे माउ पीउ वटि रही पियो त हुनखे केरु रोकींदो? अम्मा मां ज़ोर लायां थी, मिठल पाणी हिते अची रहंदो, जेकॾहिं न आयो त मां हिते अची रहंदसि। बाक़ी तव्हांजे विच में जेको ॾींहुं राति लुड़ हले थो, हुन ते माण्हू कोन था खिलनि। ऐं इहो जहिड़ो तव्हांजे विच में जेको आहे न, ख़तम थियण जो न आहे। ॾींहों ॾींहुं नफ़रत पइजंदी वेंदी। इन करे तूं मिठल खे राज़ी करे हिते वठी अच, पोइ तव्हांजा कन ठरी पवंदा। अम्मा मां कोशिश कयां थी त मिठल हिते अचे, जेकॾहिं न आयो त मां हिते अची रहंदसि, पोइ पाणी ईंदो। अवा मिठल, जेकर न तूं वञी अतियारनि जे घर में रही, ये समझो त 10 आंगुरियूं घेर में। बाबा जीअं तूं सोचे थो न, ईअं कोन थींदो। छा थो सोचां? ॿुधाए छा थो सोचां? बाबा तूं छा थो सम्झी? मां हुते रहंदुसि त ईअं करण सां असांखे मिल्कियत मिलंदी? खणी जो तोखे मिल्कियत न ॾे, पर अॼु न सुभाणे मरंदो त ज़रूर न। ऐं जॾहिं मौत मिल्कियत जो वारस तूं बणबे न बाबा। ख़ुशि थियो आई तनखे मिल्कियत मिलंदी, कुझु कोन मिलंदो, कुझु कोन मिलंदो। ऐं हिकिड़ो रुपयो बि कोन मिलंदुसि। छो थो जाड़ा हिन छोकिरे जो मथो विञाई? हरू भरू जो मुंहिंजे बचड़े खे पराए दर ते न मोकल। अम्मा बाबे खे केरु सम्झाए? हे सदाई पंहिंजूं ॻाल्हियूं कंदो आहे। तुंहिंजी मर्ज़ी से, पर जॾहिं न अकबर खान जी मिल्कियत कुत्ता बिला खाईंदा, उन्हनि जे विच में विराइजी वेंदी, पोइ साईं पोइ मथो पिटींदे मिठल खान त बाबो जाड़ो खान सही चवंदो, सही चवंदो। बाबा अलाह से असांखे गंज ॾींदो, पोइ छो वतो पराए दरनि ते धिका खाईंदा? वड़े पुट तुंहिंजा हेठि टका। अरे माण्हू मिल्कियत जे ख़ातिर ने पैसनि जे ख़ातिर वतन था नांगनि जे बिरनि में हथ विझंदा, तूं वरी वेठो हिते मूंखे वाइस ॿुधाई। बाबा जेकॾहिं तूं मुंहिंजे चवण ते न हलंदे न, फेल वींदे फेल। जरा ॻाल्हि त ॿुध, जॾहिं हिन जी दिलि चए नथी पोइ तूं ज़ोरी छो थो मोकिलीसि? तो ॼाण कोन कयो मिठल। हाणे बंगले में रहण खां त तूं लहर ईअं वहू थो भॼाए छॾी यार। बाबा त चए थो त रुगो पैसो अचे, बाक़ी इज़त हुजे या न हुजे। तोखे कहिड़ी ख़बर बाबा? मिल्कियत सां माण्हूअ जी इज़त वधंदी आहे। ईअं बि न आहे बाबा। बाबा अॼुकल्ह इज़त पैसे जी आहे, माण्हुनि खे केरु खंघे ई कोन।
क्यों वाला तो के मां एकड़ो मिसाल ॾियां जिंदा मिसाल आहे तुंहिंजे साम्हूं इहो राहिब ऐं ज़ाहिद सॼो ॾींहुं वतन था घिटियूं मापी था वीचारा आहिनि गरीब हाणे भला ॿुधाए उन्हनि जी का टके जी बि इज़त आहे सही हल भला वरी तोखे ॿियो मिसाल थो ॾियां इहो कोड़ल ऐं सियाणी भई ॾाढा सुठा माण्हू मोतबर था पिसी वञनि केरु थो हुनजी इज़त करे जेकॾहिं न उन्हनि वटि पैसो हुजे हा पैसो त असां जहिड़ा ई पुठियो जहिड़े बकरी पुठियो छेलड़ा लॻा वठंदा ईअं ई वतो बाहूं ॿुधंदा ॿिया कोड़ल खान असांजी भला कॾहिं था दावत कयो कॾहिं था असांखे मुलाक़ात जो टाइम ॾियो ईअं पिया लीलायूं आहे हाणे तूं मूंखे ॿुधाए न पुट भई मिसाल तोखे गिचे में पइजी आहे बाबा मिल्कियत सां इज़त आहे ॾिस न अकबर खान खे केॾा माण्हू सलाम था कनि बाबा अकबर खान खे कोन था कनि पैसे खे था सलाम कनि पैसे खे इन करे चवां थो त अकबर खान खे गर्भवत में करे ढींगो ई ढेरी मां ईअं कोन कंदुसि बाबा माण्हुनि जो ढींगो ढेरी करण लाइ तूं ई काफ़ी आहे इहो छा पियो चई मिठल जादू ॿुध जरो मुंहिंजो आया बस हाणे बस ॻाल्हाए त थो घणी थाप न कंदो कर असांजो पुट न आहे वरी कीअं चवां खुदा खुदा कर वसाई दर्दन जो दरिया अदा तुंहिंजे कन ते चूही कान थी चुरी मुंहिंजी त दिल जो सुकून बर्बाद थी वियो दिल बरारनि खे ॿ धक ठाहियासीं असांजो प्लान पूरो थी वियो न अदा न जेसीं ताईं राणी वापसि कोन थी अचे दिल बर वारनि खे सुकून सां रहण कोन ॾींदासीं उन्हनि सां अहिड़ो त कमु करणो आहे इज़त सां राणी वापसि कनि या पंहिंजो पेर पंहिंजे घर खां ॿाहिरि न कढनि जॾहिं असां इहो कमु कंदासीं न तॾहिं हू असांखे राणी वापसि कंदा बाक़ी जेकॾहिं असां सभु कुझु विसारे खट ते टेक ॾेई वेही रहूं त असांखे राणी कॾहिं बि वापसि कोन कंदा बोलो दे ख़बर हिनखे विज जो पाणी ॾेई वठी आयो आहीं छा दादा हे त ॿाहिरां ई वञे पियो दिलबर वारनि सां छेड़ो पर मां हिनखे जबरदस्ती वापसि वठी आयो आहियां हिन वक़्तु दिलबर वारा होश में न आहिनि मूं ॿुधो आहे त वरियाम वारनि जा धाणा ई कढी छॾिया अथनि छा हिनखे छॾे ॾिना वाह मुंहिंजा अदा वाह शाबाश अथई तूं मूंखे वरियाम वारनि सां थो भेट दिलबर वारनि में एतिरो दम ई न आहे जो मूं अकेले मस्ताने सां विड़ी सघां तूं रुगो मूंखे इजाज़त ॾे पोइ तो ॾिस त मां कीअं दिलबर तोते ऐं दादन खे ॿधी तो अॻियां कीअं थो अचे विहारियां अदा मलार मञोसि त असां ताक़त रखूं था पर हू बि घटि टीड़ा कोन्हनि मरंदा पर मञीदा कोन अॼु रहीस उन्हनि सां ॻाल्हाईंदो जेकॾहिं अॼु रहीस खे उन्हनि जवाबु ॾिनो त पोइ मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि अदा मां त चवां थो त हिन ॻाल्हि में रेस खे विच में न आणियो रहीस मूंखे ज़ोर रखियो आहे चयो अथई त ॿ ॾींहं सब्र कर छा मां हुनखे जवाबु ॾियां या कंध खटाए निकिरी अचां भले अदा तूं सब्र खां कम वठ पर मां हिकु ॾींहुं बि सब्र नथो करे सघां जेकॾहिं दिलबर वारा मुंहिंजे बुल ते चढ़िया न सिक काटे रखंदो सान पोइ तूं उन्हनि खे वेठो मुंहुं ॾिजाए वञ जेको हाणे कर हू बि होश में कोन अथई इहो तूं न सुझाए छॾींदाई तूं न पोइ मूंखे न चइजां कोन चवंदुसि तव्हांखे वसाई हाणे वात न फाड़जाए पहिरियां ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुध कावड़ ॾियारण वारी ॻाल्हि कंदे पोइ ज़ाहिर आहे वात त फाड़ींदीअसि न कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजी कावड़ खे बि पी वेंदो आहे पर तो में त सब्र वारी ॿुधी ई न आहे न हाणे छॾ गेले खे साफ़ साफ़ ॿुधाए त कहिड़ी ॻाल्हि आहे वसाई मां शादी करण थो चाहियां छा तूं शादी कंदे न अच्छी ॾाढ़ी में तुंहिंजो दिमाग़ छो जे ख़राब थियो आहे वसाई छा में अची ॾाढ़ी 70-80 साल जा पोड़ा बि शादी पिया था कनि छाजो मां 40-45 जो आहियां हटो कटो डंडो डोड़ो आहियां हिक खां ॿ शादियूं करे थो सघां
का बि जरूरत ना है ॿी शादी करण जी। असां शादी त मां कंदुसि, पोइ तूं इजाज़त ख़ुशी सां ॾी या रोंदे पिटींदे। जे ॾींहुं तो ॿी शादी कई न उन ॾींहुं ज़हर पी मां पंहिंजी जान ॾेई छॾींदसि। इहो त तमामु भलो थियो, असुल रोज़ रोज़ जे अज़ाब खां जिंदगी छुटी पवंदी। राणा मां मज़ाक नथी कयां, जे ॾींहुं तो किथे रिश्ते जी ॻाल्हि हलाई न पाण सां गॾु गॾु मां तोखे बि ज़हर ॾेई छॾींदसि। वसाई तूं अचाई पई थी छिती थी, जेकॾहिं ॿी शादी कयमि बि न त हुनखे हिन घर में कोन रहाईंदुसि, न कोई का उहा तुंहिंजे मथां को बार हूंदी। ॻाल्हि हुनजे बार जी न आहे, तुंहिंजो समूरो राज़ हुनजे मथां हूंदो ऐं पोइ मूंखे त केरु पुछण वारो बि न हूंदो। वसाई वसाई ॻाल्हि खे सम्झ, मुंहिंजो प्यार अवां ॿिन्ही लाइ बराबरि हूंदो। ईअं न सम्झ तो कोई ॿी शादी करण खां पोइ मां तोखे असुल खंघंदुसि ई कोन। वसाई तुंहिंजी न जेका हिन दिलि में जाइ आहे सा सदाईं रहंदी। मां कुझु बि ॿुधण नथी चाहियां, तोखे ॿी शादी जी इजाज़त मां हरगिज़ न ॾींदसि। बाक़ी तोखे मुंहिंजी इजाज़त जे बग़ैर शादी करणी आहे वञी कर। वसाई मूं सोचे त छॾियो आहे त ॿी शादी मां ज़रूरु कंदुसि, पोइ तूं राज़ी रही यारनि जी। सुल्तान जी पछ ते तो मूं हथ कर तो पोइ जो बि न सोचियो त तव्हां सां कहिड़ो असर थींदो। ॾिसो बस कया इन कम कटली। तव्हांजी दुश्मनी सुल्तान सां आहे, असां सां न। तव्हां जेका वंगार वई आहे हुनजो हिसाब त तव्हांखे ॾियणो ई पवंदो। अदा ॾिसोसि था, मां त चवां थो इजाज़त ॾियो त अञा विझान मथे में धूड़। न तो दा घणी थी अथनि, ही तव्हांखे मार न पर सम्झाइणी आहे। जेकॾहिं तव्हां ॿीहर सुल्तान ऐं असांजे विच में आयो त घुमण फिरण जे लाइक़ बि कोन छॾींदोसांव। हलो ने हलो हलो। माई मैडम मुंहिंजी ॻाल्हि कनि खोले ॿुधी छॾ। मता राणा खान खे पंहिंजी धीअ जो संग ॾिनो अथई। माई वसाई तूं काथे ख्वाब त न आहे लधो, असांजी त मलाइकनि खे बि ख़बर न आहे। इहो चवे छा थी? मूंखे लॻे थो राणा खान हिन छोरीअ जे विच में को चक्कर आहे। खुदा खुदा कर, खुदा खुदा कर वसाई, अजाया इल्जाम मुंहिंजे मथां छो थी हणी? अजाया इल्जाम न आहिनि, को त चक्कर आहे। तॾहिं त राणा हर वक़्तु घर में तुंहिंजो ई ज़िक्र करे थो। उहो तुंहिंजो मुड़ुस आहे, तूं वञी हुनखे सम्झाए, बाक़ी हिते तमाशो न कर। जेकॾहिं सुल्तान वारनि खे ख़बर पइजी वई न त होश मां निकिरी वेंदा। मां बि इहो ई थी चाहियां त सुल्तान वारा होश मां निकिरनि। तू ये ॻाल्हियूं पखेड़े अजायो असांजे घर में झेड़ो न वधाए। वञ पंहिंजे घर वञी पंहिंजे मुड़ुस खे सम्झाए त अहिड़ियूं ॻाल्हियूं न करे जंहिंसां अजाया खून थियनि। मां तव्हांखे हिते इहो ई ॿुधाइण आई आहियां, जे राणा रिश्ते जी घुर करे त हुनखे इनकार करे छॾिजो। माई घणो गंद न कर हिते, पेर ड्राए पंहिंजा। जेकॾहिं सुल्तान वारा हिते अची विया न उन्हनि इहा तुंहिंजी थाप ॿुधी न त राणा खां पहिरियां तोखे बंदूक हणंदा। मां हाणे वञा थी, इहा थाप तव्हां बि न कजो। मता राणा खान खे हिन छोरीअ जो संग ॾियो। ही सभु कुछ छा आहे? वसाई कहिड़ी बकवास करे वई? अमा राणा मता हिनखे ॿी शादी करण जो चयो हुजे। हीअ माई पर मतड़ी न सोचण न सम्झण हिते अची पहुती आहे। न ॼाण त
अलाए केतिरी अञा मुंहिंजी बदनामी थींदी, अलाए केतिरा सूर अञा मूंखे ॾिसणा पवंदा। न मां तूं परेशान न थी, अलाह ते रख। हीअ माई अजायो बकवास करे वई आहे, इन्हनि ॻाल्हियुनि ते तूं सोची न। अदा हिननि खे ॾिस, दिलबर वारा हिते अची हिननि खे मारे विया आहिनि। इहा दिलबर वारनि जी बहादुरी न आहे, पर असांजी कमज़ोरी आहे, सुस्ती आहे असांजी। अदा असांजे नाले खां माण्हू थिरकंदा हुया, अॼु असांजे माण्हुनि खे घर वेठे माण्हू पादर हणी था वञनि। एॾी सुस्ती न कर मुंहिंजा भाउ, जो सुभाणे अची असांजी गिचीअ में हथ विझनि। पलान कंदासीं, उन्हनि खां गाए वॼाए पलान कंदासीं मल्हार। सिर्फ़ हिकु ॾींहुं सब्र कर, सिर्फ़ रहिस उन्हनि सां ॻाल्हाए वठे। अदा कुझु बि कोन थींदो, कुझु बि कोन थींदो। रेस हुननि वटि वेंदो ऐं हू कूड़ा भाकुर पाए रेस सां राज़ी थी वेंदा। मल्हार हू एतिरा ठाहूका न आहिनि, सिर्फ़ अॼोको ॾींहुं सब्र कर। मां वञी राति रहिस सां मिली ईंदुसि। रहिस उन्हनि सां मिलंदो, इहा ख़बर अॼु शाम ताईं पई। तोखे शाम ताईं सब्र कोन थो अचे। असांजो भाउ निंड मां तॾहिं उथंदो जॾहिं इहे दिलबर वारा असांजे घर में घिरंदा। इन्हनि दिलबर वारनि सां अहिड़ो त हशर कंदुसि जो उन्हनि खे लिकण जे लाइ जॻह बि न मिलंदी।